लिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि तय्यिबीन अत्ताहिरीन। अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। फवजदा अब्दम मिन इबादिना आतैनाहु रहमतम मिन इंदिना व अल्लमनाहु मिन लदुन्ना इल्मा। क़ाल लहू मूसा हल अत्तबिउका अला अन तुअल्लिमनी मिम्मा उल्लिमत रुश्दा। क़ाल इन्नक लन तस्ततीअ माइय सबरा व कैफ़ तस्बिरु अला मा लम तुहित बिही खुबरा। क़ाल सतजिदुनी इंशा अल्लाहु साबिरा वला आसी लक अमरा। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। इल्म अदब की दुनिया में दस्तूर यही है जीने का, अखलाक से जिया करते हैं एहसान से मारा करते। कदर कुरान द क्या जानन ए दुनियादार नाबीने। कदर कुरान दे जानन वाले वन सुतले शहर मदीने। जिनकी नामों की नहीं है इंतहा, जिनकी नामों की नहीं है इंतहा, इब्तदा करता हूँ उसके नाम से। दरूद शरीफ बोलना। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। मोहतरम दोस्तों, मां अवाजे गया सूरतुल कहफ मां बचार आयतन जी तिलावत जो शरफ हासिल कयो। अज जी हिन महफ़िल में इन्हनि आयतन जे मुतलिक़ कुछ ॻाल्हियूं अवां जे साम्हूं अर्ज़ रखंदुसि। हुज़ूर जन फरमायो, आखिरी दौर में फितना इं ईंदा जीअं तस्बीह जो धागो टुटी पवे, दाणो दाणे जे मथां किरे। इं हर तरफ का एतरा फितना ईंदा जो मानू सुबह जो मुसलमान त शाम जो काफिर।
शाम जो मुसलमान तो सुबह जो काफिर। माना कदें बुॾंदो त कदें इहो छाजे करे जो उलमा सां उन जी सोहबत दीन समझण जो शौक़ खत्म थी वियो हूंदो। हिकिड़ो मिसाल आहे शाह भिटाई रहमतुल्लाह अलैह जो। शाह साहब वॾो ॾाहो बुज़ुर्ग माण्हू हुयो जंहिं बैतन में माण्हुनि खे कुझु सम्झाइण जी कोशिश कई आहे, पर उन जे बैतन में अल्लामा आए काज़ी लिखियो आहे त 500 बैत जोगिन हिंदुनि भी विझी छॾिया आहिनि। इन जे करे ख़बर नथी पए त शाह साहब जो बैत आहे या हिंदुनि जोगिन जो बैत आहे। पूरी दुनिया में सही माना में किताब महफूज ही अल्लाह जो कलाम आहे। हिन जे एक अखर हिन जे एक नुक्ते के भी को तब्दील करे न सघियो आहे न सघंदो, छो त हिन जो मुहाफ़िज़ अल्लाह हो। पर कुछ गालियों उन में भी सुठियों हैं। हुजूर जन फरमाओ दामा कदर खुजमा सफा व दामा कदर, तवा सुठी सुठी गाल चूंडे कढ़ी वठो, बाकी गंदियों शयूं उछले सटो। बस तव्हां हिते भेटियो चंगी खां चंगाई खणी वठो। कलिमतु हकिन ज़ालतुल मोमिन, हुजूर जन फरमायो हक जो कलमो मोमिन जो गुम थियल मतावा सामाना दीवार खां भी मिले, भले दीवार अमल नथी करे तभी तव्हां अमल कयो। अब समझो था अलाए निंड में पे आयो। शाह साहब वेठो दरिया के किनारे ते बेड़ो पे अचे। बेड़ो बादशाह जो हो, उनते फौज बैठी ही, इंतहाई सिंगारियल शीशा आईना लगल हुजन उनमें। दरिया जो सीनो चीरिंदो वो बेड़ो पे अचे, कई हलायण वारा चप्पू पिया हलायन। हेडा एकड़ो बुंड हुयो जेको कदे बुडे पियो कदे तरे पियो। तो शाह साहब फरमायो ओ यारो यो बुंड ए बेड़ो पान में गाल्हाए थो, तव्हां शायद न समझो, मां अब्दुल लतीफ समझियो आ। हाने यो गाल्हाइण को बुंड के ज़बान त कोन हुई, या बेड़े के ज़बान या वात त कोन हो। यो हालत जो गाल्हाइण, का शय दिसी उन जी हालत दिसी का शय समझी वठबी आ। इन करे बुजुर्गन लिखियो आ एक ज़बाने काल आहे, बियो ज़बाने हाल आहे। मां गाल्हायां थो या ज़बाने काल आहे, एड़ी हालत ठाया तो उहा ज़बाने हाल आहे। जिए इमाम अखफश वडो इमाम हो वक्त जो, रमजान जो चंद्र दिसणो हो, खबर न पई मानन के त अलाए मौलविन चंद्र जो फैसलो कयो अलाए न कयो, रोजो रखूं अज या न रखूं। असुर जो वीचारा मानी खाई आया तो रोजो नाहे तो नियत न कंदासे, जो रोजो आहे तो नियत कभी। पो इमाम साहब दे टोला टोला मानन जा पे अचन। इमाम साहब केतन के जवाब देता आज रोजो नाहे। हाने ज़बान सा गाल्हाइण में पांजो हरज समझई, तकलीफ समझई, छा कयई शागिर्द के चई एकड़ो ॾाड़ू वठी आ।
शागिर्द जी ॾाढ़ूं रखियो सघूं, ॾाढ़ूअ खे थोरो कटे ॾिसे त टोलो अचे थो पियो, इहो पुछंदो त साईं चंड आहे या न आहे, रोज़ो रखूं या न रखूं। उन्हनि हमराहनि खे ॾिसी ॿ ॾाढ़ूअ जा दाणा वात में विझे, वरी पंहिंजो किताब लिखे। उन्हनि खे जवाब अची पियो वञे त अॼु चंड। हाणे इहो बि ॻाल्हाइण ॻाल्हि न सम्झो तो, इहो बि ॻाल्हाइण, पर ज़बान सां नथो ॻाल्हाए, हाल सां ॻाल्हाए थो, वात में विझे थो। मौलवी खुद रोज़ो न रखियो आहे त चइबो अॼु रोज़ो नाहे। ईअं शाह साहब भी फरमायो, अबा ॾिसो बेड़ो ऐं बुंड पाण में ॻाल्हाइनि था, तव्हां ॿुधो? माण्हुनि चयोसीं असां कोन ॿुधोसीं। फरमाऊं मां ॿुधो। साईं ॿुधायो छा ॿुधो? इहे ॻाल्हाइनि छा था? जंहिं बुंड थो चवे बेड़े खे, तूं भी काठी आं, मां भी काठी आहियां, पर फर्क छा है? तूं पाण भी तरे थो पियो, बेड़े खे थो चवे, तूं पाण भी तरे थो पियो, पर सवे माण्हुनि खे भी तारियूं, सीर दरिया मां लंघियो थो वञे। छा फर्क आहे? काठी त मां भी आहियां। बुंड चो मां कॾहिं ॿुॾां थो, कॾहिं तरां थो, कॾहिं ईमान जी हालत, कॾहिं कुफर जी हालत, कॾहिं ॿुॾां थो, कॾहिं तरां थो। छा फर्क आहे? इहो सवाल कंहिं कयो? नथा सम्झो, लॻे थो मां ढींगरनि ते अटो थो हारियां। अबा को थाल ते झले वियो, अटो हेठि त न वञे। दोस्तो समझो, इहो सवाल कयो बुंड। चई साईं पो बेड़े छा जवाब ॾिनो? शाह साहब फरमायो, बेड़े जवाब ॾिनो त वाकई दोस्त तूं भी काठी आहीं, मां भी काठी आहियां, इन में त कोई शक नहीं, भई काठी हूं, पर फर्क अहिड़ो हिकिड़ो ई आहे, मां ॾखणनि जा वहोला हथोड़ा झलिया आहिनि, रंदा झलिया आहिनि, कारायूं झलियूं आहिनि, मूंखे सिधो काठ बनाए छॾियो अथनि। उन्हनि जी सोहबत में वेही, चङनि ॾखणनि जी सोहबत में वेही, मां अहिड़ो बणियो आहियां जो पाण भी तरां थो त ॿियनि खे भी तारियां थो। यार तूं भी काठी आं, पर तोखे चङनि जी सोहबत न मिली, अणघड़ियल काठ आहीं, पो कॾहिं ॿुॾे थो त कॾहिं तरे थो पियो। ॻाल्हि सम्झ वाला हिन दौर में सुठनि माण्हुनि जी सोहबत ज़रूरी आहे, न त ॿुॾंदव तरंदव। अणघड़ियल काठ, अणघड़ियल काठ, भले इहो डीसी डिप्टी बणजी अचे, घड़ींदो ही आ, इंसान ही बनाईंदो आ। इंजीनियर हुजे पर अंदर ठहियल नाहे त इहो इंजीनियर मखलूक जे फ़ाइदे जे बजाय पंहिंजे पेट में रोड ठाहींदो। इन जा सॼा कम होॾे वेंदा। हे हुजे त उमर साईं वांगुर, अबू बकर साईं वांगुर, ही दुनिया के गुलो गुलजार कंदा, पान 18 चतियूं पातल हुंदा, पर माण्हुनि के आबाद करे छॾींदा। छो त कलामुल्लाह अंदर उन्हनि जो गुलजार बनायो आ, जेका शइ अंदर हूंदी उहा ॿाहिर निकिरंदी। ॻाल्हि सम्झो थोरी तवजो सां। इन
जे करे हुजूर जन फरमायो इन्नल्लाह ला यंजुरु इला सुवरिकुम व इला आमालिकुम वलाकिन यंजुरु इला कुलूबिकुम। रब साईं तवां जे दिलन के दिसे थो, तवां जे ज़ाहिर के अंदर ठायो त चूंड भली थे। हाने मोबाइल में भलियूं शयूं भी आहिन, बुरियूं भी आहिन, बाजार में भी भलियूं शयूं भी आहिन, बुरियूं भी आहिन। ये सजी दुनिया ही भरियल आहे, भलाई भी आहे, बुराई भी आहे। हदैनाहुम नजदैन, कुरान में फरमाए असां बई रस्ता देखारिया आहिन। बुरो रस्तो भी हिते मौजूद आ, भलो रस्तो भी मौजूद आ, पर अंदर सिधो तलाश सही हुजे त पो रस्तो तो के सही मिलंदो। साईं जन मिसाल दिनो, साईं हुजूर जन जी ज़ात बाबरकार, नबी साईं मिसाल दिनो। एकड़ो दोस्त हो बे दोस्त के चई त मूं वट बकरियूं हन भलियूं, तू गरीब आहे, तोखे चूंड बकरी दींदुस, सुभाणे मांजे वाड़े में अचे, वाड़ में जेका तोखे पसंद अचे भली बकरी उहा तू चूंडे खणी वा। यो हुजूर जन जो मिसाल तव। इन जो दोस्त आयो, चयो हल सुभाणे अचां तो तोड़े, इनके मानी बानी खाराए, चे हल हाने वाड़ में जेका बकरी तोखे भली नजर अचे काहे वठी। इन जो वरी दोस्त चंद्रो हो सफा, अंदर जो कारो, हेडे होडे बकरियों दिसी दिसी हिकड़ो किनो कुत्तो वेठो हो, रोलू उन जे कन को वताई ते इहो मांखे दे। मसलो त इहो ही आ। हुन जो सदा हे त रोलू कुत्तो आ, इं अची वेंदो आ बकरिन में, असां जो पालियल भी ना है न सिखियल आ, इहो छो तो खणे यार, मांखे इहो वणे थो। मसलो समझियो? गोले गोले मोबाइल में ओड़ियूं फिल्मूं, ओड़ा एक्टर, एड़ियूं बदमाश शयूं किनियूं कढंदो, अंदर खराब आ त कुत्तो ॻोल्हींदो। गाल समझे वाला मसलो इहो आ बाबा। ऐं तलब खराब आ। इंसान तलब, पहिरियों त तलब पैदा थे न। चवंदा आहिनि असांजे सिंधीअ में छीकारी न पींदी आ, उञारी पींदी आ। हाणे त माल घटिजी वियो आहे, हाणे असां थिया समूरे शहरी। छीकारी जी माना है माल के वठी अचबो आहे पाणीअ ते, पोइ चइबो आहे छी छी। हाणे हुनखे उञ हुजे त पीए। हाँ जी, चए तो छीकारी कोन पींदी, उञ अथस त पाणे तू छी छी करे न करे पाणे पीअंदियूं। हजरत मूसा अलैहिस्सलाम तकरीर कई, ॾाढी भली तमाम सुठी तकरीर कई। इल्म जी हद कोने, इल्म जी हद चवंदा आहिनि जेॾो आलिम थे वरी भी पढ़ंदो रहे, पढ़ंदो रहे। उतलुबुल इल्म मिनल महद इलल लहद, तलब क्यों इल्म जी ॼाण खां वठी, बंधणे खां वठी वेंदे लहद ताईं। इन करे तव्हां ॾिसंदो ॿियनि नबियनि जूं कहिड़ियूं कहिड़ियूं दुआऊं, पर असांजे नबीअ खे जेका दुआ सेखारी वई उहा दुआ कहिड़ी ही? रब्बि ज़िदनी इल्मा। पढ़ो त सही, रब्बि ऐ अल्लाह इल्म वधा। यकी पढ़ंदा रहो, माना इल्म वधंदो रहे। यो इल्म जी जाइ ही दुनिया है। रब्बि ज़िदनी इल्मा, रब्बि ज़िदनी इल्मा। सोने के फरमायो, हालांकि नबी साईं जो इल्म घटो सा, हुजूर जन फरमायो ऊती तो इल्मल अव्वलीन वल आखरीन।
मां मोहम्मद के पहिरियन नबियन जो भी इल्म दिनो वियो जेको उन्हन के दिनो वियो उहो भी दिनो वियो पिछाड़ी ताईं जेको इंसानन के मिलंदो मां मोहम्मद के उहो भी दिनो वियो सब खां वडे में वडो मुखे इल्म दिनो वियो पो भी रब चयो चो रब जिदनी इल्मा या उन पैदा पे करे इल्म जी उन तो जी खत्म न थियण खपे हक जे रस्ते जी तलाश पे हले कुरान पे बुधो पढ़ो समझो इन में थको न या गाल समझाया तो मूसा अलैहिस्सलाम भी नबियन जा इल्म बहर नबी भी बहर इल्म जा तकरीर फरमायो ॾाढी भली बुखारी शरीफ में ॾाढी तकरीर क्यों तो हिकड़ो हमराव थी बीठो साईं तवां खां वधिक भी को आलिम आहे त हजरत मूसा अलैहिस्सलाम जी ज़बान खां निकतो छो त नबी के दावा करण जो हक होंदो आ नबी चवंदा मां रसूल थी आयो आहियां मुखे अल्लाह मोकलियो आहे तवां जे हिदायत या दावा है ना नबी के दावा करण जो हक होंदो आ दिसो यूसुफ अलैहिस्सलाम फरमायो इजअलनी अला खज़ाइनिल अर्ज़ इन्नी हफीजुन अलीम मुखे वजीर खजाना बना हाँ पान घुरे तो न वजीर खजाना बे के हक कोने मुखे अमीर बनाए अजकल तो ये जोश लगो पिया मुला मौलवी भी चन था जेकर असा या जमियत जो भी टिकट में असा हो जाओ अगते अरे मोचड़ा खाइंदे बार खणी कोन सिकंदे हाँ मानू बिगड़िया तो खैर कोन थी सभई कंदे हेडो होठ मथे बार पान न कर हुजूर फरमायो जेको पान चवे मुखे दियो फलाणो ओदो उनके न दियो ऐं जंहिंखे ज़ोरी जमात दे अल्लाह इन माण्हूअ जी मदद भी कंदो पर हाणे दौड़ लगी पई आहे मां वॾो थी वञा मां ॿिए खे हक़ कोन्हे वॾे थियण जो नबीअ खे हक़ आहे ॾिसो नबी चए थो इजअलनी अला खज़ाइनिल अर्ज़ इन्नी हफीजुन अलीम मुखे वज़ीर खजाना बनायो मां हिफाजत करण वारो अमानतदार आहियां तवां जो रुपयो भी ज़ायो न कंदुसि समझो था न यो मन नबी चई सके बे के हक़ कोने बहरहाल मुझे चंद मूसा अलैहिस्सलाम यो चयो हादा मां इन दौर में अल्लाह से मुखे सब खां वडो इल्म दई मोकलियो आहे पर अल्लाह के मामूली गाल भी नबियन जी जेकॾहिं नापसंद हूंदी आहे त उन्हनि खे अगते दस दींदा छो त नबी हुंदो आ अख मुए दर्दीदा बुवद कोहे अजीम अल्लाह वारो तो चवे नबी अख वांगुर हुंदो आ छो जंहिंखे भी तकलीफ पहुचंदी उन में रोईंदो उहा अख आ उज़वे जंहिंखे भी हथ में तकलीफ थींदी गोड़ा कंहिंखो वांदा ज़ोर पेर के तकलीफ थींदी गोड़ा कंहिंखो वढा अख अजे कुल्हन में तकलीफ आ गोडन में तकलीफ आ गोड़ा कंहिंखा निकरंदा अख त चए तो नबी भी अख आ जंहिंखे भी तकलीफ थींदी रोईंदो नबी आ रोईंदो नबी अगवान के अख हुजण खपे जे जाते भी फलस्तीन में जाडे काडे तकलीफ थे थी त मौलाना तो रोए ये अखियों अख में वरी मामूली वार भी अची वने तो वडो लगदो कुल्हे ते लठ भी लगी वने तो परवाह ना मसलो समझो था ले कोन था उन जो मामूली वार मूसा अलैहिस्सलाम जो चयो त मां वडो इल्म वारो आ हालांकि चवे इया हा फौक कुल इल्म जी इल्मिन अलीम हर इल्म वारे का वडो इल्म वारो रब जुल जलाल मौजूद है रब साईं चो से वन भला ने तू पढ़ वन कहीं के चई
जोर सां त जट भी समझे मूसा अलैहिस्सलाम के चई वञी पढ़ वञी तो खां वॾा इल्म वारा मां रखिया आहिनि मुल्क में सही काॾे वञा वॾो किसो आहे जे वञे तो मच्छी खण हे जेको सूरत कहफ जो किसो तो ॿुधाए मच्छी खण वञ पंध हितां जाथे मजमउल बहरैन अचे ॿ दरिया मिलन पो खुर्तुम थी सके तो या नहर सोएज इन जी छाड़ा थी सके तो ॿई मिलन वजह केड़ी ही बिन दरियाहन जे मेलाप जी खुर्तुम शहर में भी अफ्रीका जो मिस्र जी नील नदी जो पानी गॾिजे थो वञो ते जाथे मच्छी जिंदा थी पवे मुयल मच्छी जीअरी थी पवे मूसा अलैहिस्सलाम जे लाइ मसलो इहो वॾो न हो छो त उन जी लठ भी जीअरो नांग थींदो ऐं उनखे ख़बर हुई त जीअरे करण वारे मूंखे चयो आहे त इहा मच्छी जाथे जीअरी थिए ईअं भी थिए थो असां भी ॾिसूं था पर ईमान कोन्हे अंडो मुयल